कहिड़ा हाल आहिनि सिंध वासियो? ख़ुशि चङो भलो ख़ैरु। सभिनी दोस्तनि भाइरनि खे सलाम। असां दोस्तनि सां गॾु हिते आया आहियूं फ्रांस जे हिकिड़े नंढे ॻोठ में, बहिराड़ी, जीअं असां वटि बहिराड़ी हूंदी आहे। पोइ हिकिड़े ग्राउंड में अॼु पता आहियूं हिते नंढा ॿार खेॾनि पिया। अॼु संडे आहे, संडे जो ॾींहुं आहे, छुटी आहे, हॉलीडे थींदी आहे। मौसम बि बहितरीनु मौसम आहे। अॼु सिजु निकितो आहे। जॾहिं हिते सिजु निकिरंदो आहे त हिते ईद जी समा महसूसु थींदो आहे, त माना यानी ख़ुशी जी लहर पैदा थींदी आहे। हिते अक्सर सिजु घटि उभरंदो आहे। हिते हर तबिके जा माण्हू रहनि था। हिते हर तबिके जे माण्हू जी रिस्पेक्ट आहे। हिते इंसानियत आहे, हिते लिबर्टी आहे, फ्रीडम आहे। हर मज़हब जा माण्हू रहनि था, हर दुनिया जा माण्हू रहनि था। पर ऐं सिंधी हिते अकेलो पियो रहा। मुंहिंजी दुआ आहे रब पाक रब्बुल इज़त असां सभिनी सिंधियुनि खे आबादु रखे। मुंहिंजी दुआ आहे त हिते सिंधी अचनि, सिंधियुनि जा घर ॻोठ आबादु थियनि। ऐं अॼु मां हिकिड़ो आहियां, सुभाणे ॿ, ॾियारे 3, चोथे ॾियारे 5। अहिड़े हिसाब सां तव्हां सिंधियुनि खे बि इहो अपील थो कयां, तव्हां अचो हेॾे यूरोप बि अचो। असांजा सिंधी अक्सर वेंदा आहिनि अरब मुल्कनि में, दुबई आहे, कतर आहे, सऊदी आहे। उते कहिड़ो हशर आहे, कहिड़ी इज़त आहे उते मुस्लमाननि जी? का बि इज़त न आहे। हिते अचो, हिते आबादु थियो, हिते पंहिंजे बचनि खे तालीम ॾियो, ताकी तव्हांजी पोइ नसुल में इंसानियत हुजे। उहे बि सुभाणे फलाह बहबूद जो कमु कनि, को डॉक्टर थिए, को पायलट थिए, सुठे मौसम में रहनि। महिरबानी। वेलकम टू फ्रांस।